चुत ते चोटा मुदई रद्द। दोस्तों हिकिड़ो बादशाह कंहिं शिकार पोइतां पवंदे लश्कर खां छिजी हिकिड़े घाटे झंग में वञी फाथो। उन बुख बि ॾाढो हलाको कयुसि। वसां ॻोल्हींदे हिकिड़ी झूपड़ी नज़र आयसि। आवेलो वक़्तु ॾिसी उन में घिड़ी वियो। झूपड़ीअ में हिकिड़ो दरवेश फ़क़ीर वेठो हो जेको दुनिया खे छॾे पालणहार जी इबादत करे रहियो हुयो। फ़क़ीर खां सवाल कयई त उन लॻी अथमि, पाणी ढुक पीआरियो। पाणी पीआरे फ़क़ीर पुछुसि त ॿियो बि की खपई। बादशाह पंहिंजे हाल खां आगाह कंदे अर्ज़ कयो त आउं बादशाह आहियां, मूंखे साईं सभु की ॾिनो आहे, बाक़ी दुआ करेमि त मुंहिंजा मुदई रद्द थियनि। फ़क़ीर चयोसि त हिन वक़्तु तुंहिंजे घोड़े ऐं तुंहिंजे बुत ते जेको माल आहे सोई लख ॿिनि जो थींदो ऐं तूं तन तनहा झंग में पियो फिरी। फ़क़ीर सम्झाईंदे चयोसि त जेकॾहिं को दुश्मन न बि हुजई सो बि लालच में दुश्मन थी पवई, वॾी मिल्कियत हूंदे मुदई त रद्द न थींदा। बादशाह अर्ज़ कयो त नेठि मुदई कीअं मात थींदा। फ़क़ीर नुस्ख़ो ॿुधाईंदे चयोसि त इन जो बि हल आहे, चुत ते चोटा मुदई रद्द, मतिलब त ढगो न ढोर छा काईंदो चोर। दोस्तों उम्मीद करियूं था त वीडियो अव्हांखे ज़रूर वणी हूंदी ऐं शेयर बि कंदो।